साईं सिर्फ भगवान झूलेलाल जा सिंधियुनि जा ई आहिनि? सिंधियुनि जा त इष्ट देवता आहिनि, पर भगवान झूलेलाल साईं जन जन जा प्रिय आहिनि। भगवान झूलेलाल खे पूरो सनातनी मञंदा आहिनि ऐं सनातनी हिकु अलॻि रूप सां मञंदा आहिनि। जेॾी महिल बि कोई यज्ञ थींदो आहे, आहुति थींदी आहे, गणपति जी स्थापना थींदी आहे, हिकु नंढी यज्ञ खां वठी करे महायज्ञ ताणी घर जो मुहूर्त हुजे, दुकान जो मुहूर्त हुजे, हर आयोजन में जीअं स्वास्तिक चिन्ह छपंदो आहे, यानी गणेश जी खे पहिरियों आमंत्रित कयो वेंदो आहे, त उन खां पोइ कलश देवता जी पूजा थींदी आहे। कलश देवता ॿियो कोई न, इहो भगवान झूलेलाल साईं आहे, वरुण देवता ई आहे। भगवान झूलेलाल साईं खे सिर्फ़ हिंदू सनातनी न, मुसलमान बि मञींदा आहिनि। उनखे ख्वाजा खिजर करे बि चवंदा आहिनि, जेको जिंद पीर जो न ॿियो नालो आहे ख्वाजा खिजर। उते वञी करे मुसलमान बि सिजदो कंदा आहिनि। ईसाई बि भगवान झूलेलाल साईं खे मञींदा आहिनि। उन्हनि काथे काथे पंहिंजी ॻाल्हि में इहो बि चयो वाटर ऑफ गॉड। वाटर ऑफ गॉड इन करे छो त GOD जनरेटर, ऑपरेटर ऐं डिस्ट्रॉय, छो त व्यक्ति जी उत्पत्ति जल मां थींदी आहे, ऑपरेटिंग में जल मां थींदी आहे ऐं डिस्ट्रॉय बि उहो जल में थींदो आहे। जल न ॾियो त माण्हू मरी वेंदो आहे। त इन जे लाइ टई धर्म जेके आहिनि उहे बि मञींदा आहिनि। उन सां गॾोगॾु गुरबाणी बि हिकु ॻाल्हि चई आहे, पवन गुरु पाणी पिता। सिख धर्म जे अनुसार भगवान झूलेलाल साईं खे पिता जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं धरतीअ खे माता धर्म दर्जो ॾिनो वियो आहे।